बाहरी मुल्क जो माण्हू पियो लॻे लॻी जहिड़ो अंग्रेज़ पियो। वाओ, सो ब्यूटीफुल। न अचणु ॾियो ही पंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो कंदो। ए पुछा कर मेहमान तो कोने को परदेसी माण्हू तो कोने। Hey, what is? ए हलो का Hello, how are you? यस यस Fine. ओके ओके What is this? डोल डोल डांस Dance? यस तुम करो ना डांस। Music? हां Yeah, okay, okay. बंद कर। What is this? What is problem? डोल डोल ए बाबा छा है बंद कर। Wow, sound is so beautiful. Wow. ए घारियूं पे ने पाण के जा ए बेली अले पशु का फायदो तो जास। अंग्रेजी अले छा पियो छा What? क्या कंदो ए वाट था I पियो। say sound is so beautiful. ए पानी यार वाटर से तो भरे वने बोड़िया देने में पानी में बोलिया। What? अरे वञी वञी I am going? अरे वञी मथो न खा। Okay, no problem. Sorry. Bye bye. Tata. इस मुंडा पे लो घारी पे लो। ये वाटर में बोल। Oh no! मेहमान अरे घारियूं पे ने असा के घारियूं। Bye bye. Tata. जटर ही चए पियो बाय बाय टाटा माना हिन जो इहो मक़सदु आहे त ही चए पियो ख़ुदा हाफ़िज़ बाय बाय। हां अवां हिनखे कुटो छो पिया? ये बस सो तो मुंह ने जट के चयो पर ही जायल पढ़िया ही कोने ने इनके केड़ी खबर है। अन पढ़िया माण्हू तव्हां पाण कोन पढ़िया, तव्हां पंहिंजे बचनि खे कोन पढ़ायो। ही अंग्रेज़ आहे, अंग्रेज़ी में तव्हांखे बाय बाय पे थो चए ऐं तव्हां हिनखे कुटको पिया ॾियो, हिनखे पाणी में था ॿोड़ियो। हां ये गलती थई असा का गलती थई बाबा सॉरी चओ। जट तव्हां पाण त कोन पढ़िया, जे कॾहिं तव्हां पंहिंजे बचनि खे न पढ़ाईंदा त उहे बि ईअं ई जुता खाईंदा जीअं अॼु हिन अंग्रेज़ खाधा। चाचा ही सही पियो चए पढ़ाए बाण न हां असा जो वाइदो पहिरीं बच्चन के पढ़ाईंदासी। वठो हिन खां ऐं हिनखे सॉरी चओ। अता माफ कर असा के। No. Okay. Okay. No. Okay. असा जो मेहमान असा जो मेहमान